ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकाश असांखे कलमे जी गैरत नसीब करे। आमीन। हिताई साहब रहमतुल्लाह ने फरमाइन था, हर दम कन हर नाम धोम दिहाड़ी कन कलाम हाणे बिना मोहम्मद जाम कम न ईंदो को ॿियो। जेको न कलमे को मुस्लमान तो जो ना है उन सां कुल का फट परे थी जा। ये वहाबी भी ज़ाहिर में कलमो भरन था, वॾा मुनाफ़िक़ आहिनि। मां तोखे अॻिते क़ुरान पाक मां ॿुधायां थो, अल्लाह जे क़ुरान जी ग़ज़ा तोखे साबित करे ॿुधायां त इन्हनि जे कलमे ते कोई एतबार न कजां। छाजे करे त हे ज़ाहिर में मुस्लमान सॾाइनि था पिया, पर मुंहिंजे महबूब में ऐब कढनि था। इन जी मुस्लमानी कंहिं कम जी आहे ई कान। ताऊन अब्दुल अज़ीज़ सकरंड वारो। चाचो सच थो चए। सलाह पढ़ो, सलाह बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। ॻाल्हि याद आहे? सुभान अल्लाह। हज़रत जाबिर वारी बेशक बिसरी दुकान वई न, पाण फरमायूं कुम बेज़निल्लाह कुमा बेज़निल्लाह। ऐं जाबिर जा पुट उथो अल्लाह जे अमर सां। ख़ुदा जे नबीअ जे ज़बान मां निकिरंदो उहे ॿई उथी खड़ा थिया। ॻाल्हि विच ते छॾियमि। हिकिड़े माण्हू पे खॿे हथ सां खाधो। छा पे कई बाबा? नबी से फरमास खॿे सां न खा, सॼे सां खा। हुन बहानो कयो, बहानो साईं सॼे सां नथो खाई सघां। छा चयईं? सॼे सां नथो खाई सघां। अहिड़ी बहानो कई, सॼे सां नथो खाई सघां। ख़ुदा जे नबी करीम जे आॾो कूड़ हुयईं। सरकार फरमाइनि था जे नथो खाई सघे त न खाई सघंदे। छा फरमायो? नथो खाई सघे त न खाई सघंदे, न खाई सघंदे। मुंहिंजे आॾो कूड़ थो हणे। ख़ुदा जो कसम आहे हुनजो हथ सही सलामत हो। नबी जे ज़ुबान मां तो सॼी ज़िंदगी हथ सुकियुसि, मथे खणी न सघियो। हिकिड़े ॼाणे नबी पाक क़ुरान पे पढ़ियो, वाइज़ पे फरमायो। हिकिड़ो काफ़िर अची नबी पाक जे आॾो बीही वात टेढ़ो करे हुज़ूर जी आहल कढण लॻो, वेचारा कढण लॻो। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे आॾो मुंहं खे जो टेढ़ो कयईं। सरकार फरमाइनि था कुन कज़ालिक, ईअं थी वञो। ओ जो बूथ टेढ़ो थियुसि वरी सिधो कोन थियो, मरदो मरियो। हुनजो बूथ वहाबीअ जहिड़ो टेढ़ो ई टेढ़ो। ख़ुदा जे महबूब जी ज़ुबान में पावर आहे या न आहे? ॾाढे ॻाल्हि आहे या न आहे? मुला सुभाणे कावड़ बोतल खे ॿुधायां क़ुरान। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अल्लाह जो हुकुम ॿुधायो त हज फर्ज़ आहे। छा ॿुधायो त हज फर्ज़ आहे? ॾाढे चयो हज फर्ज़ आहे। हिकिड़ो साहबी तो चए साईं हर साल। पाण फरमायूं न। वरी ॿीहर चईंसीं हर साल। पाण फरमायूं न। टीहर फरमायूं हर साल। पाण फरमायूं ख़बरदार, मां जॾहिं चवां थो त न बार बार छो थो चवीं? मां मुहम्मद रुगो ज़ुबान सां चवां हा त हर साल हज फर्ज़ थी वञे हा, ऐं हर साल थिएव हा त अदा कोन करे सघो हा, अदा कोन कयो हा त गुनाहगार थियो हा। तंहिंजे करे ख़बरदार ख़बरदार, अवां ते हज हिकु दफ़ो फर्ज़ आहे। ऐं विच ते सुवाल न कंदा कयो। मां मुहम्मद जेका ॻाल्हि जेतिरी कयां ओतिरी मञो, वधाए न पुछंदा कयो, मतां मुसीबतनि में न पइजी वञो। मुंहिंजे हबीब एतिरो हुकुम कयो। अल्लाह क़ुरान जी आयत लाथी। रब ताला फरमाए थो ला तसअलू अन अशिया इन तुब्दु लकुम तसोकुम। ऐं ईमान वारो मुहम्मद करीम जो कुझु ॿुधाएव ओतिरो ॿुधो, उन ते अमल कयो, वधीक सुवाल न कयो। जेकॾहिं वधीक सुवाल कंदव त तव्हांजे लाइ ख़राबी थी पवंदी। जेतिरो अल्लाह जो अमर हुजे उन ते अमल कंदा वञो। वधीक पुछंदो थी सघे थो तव्हांजे मथां मुसीबत नाज़िल थी वञे। मालूम थियो त मुहम्मद करीम जे ज़बान में अल्लाह कुन जो अमर रखियो आहे। चवाओ आहे या न आहे? क़ुरान मां साबित आहे, हदीसुनि मां साबित आहे। ख़ुदा जो हबीब जीअं चवंदो हो तीअं थी पवंदो। जाबिर जा ॿई पुटड़ा थिया, बस पुट टियों जाबिर, चौथो रहमतन लिल आलमीन। ताम वापरायूं, ताम वापराए जॾहिं फारिग़ थिया, पाण फरमायो जाबिर जी लब्बैक या रसूल अल्लाह। इहे हॾा त खणी आ, समूरे जा समूरा जेके साहबन मानी खाई गोश्त खाई ड्रव करे हॾा रखिया हा, उहे हबीब जे आॾो जो आंदऊं। फमसहू बियदिहिल मुबारका, मुबारक हथ नबी करीम जी ज़ात बाबरकात उन हॾनि जे मथां घुमायो आ।
अल्लाह मां रखे थो पियो त महबूब हथ घुमाईंदो वियो उन हॾनि मां उहो साॻो छेलो कन छंडियो थी खड़ो थियो पाण फरमाए था जाबिर ॾिसो असां तुंहिंजो छेलो खाधो ई कोन्हे को पाण फरमाए था कुनी खणी आ अटो खणी आ जाबिर कुनो खणी आयो अटो बि खणी आयो अञा जो निहारे ख़ुदा जे ज़ात बाबरका जो कसम आ छेलो होॾे जहिड़ो थियो बीठो आ वो कुल्लो बोड़ जो ओतरे जो ओतरो भरियो पियो आ अटो ओतरे जो ओतरो पियो आ माई थी चवे ख़ुदा जो कसम आ गोया ईअं था सम्झूं त चमचो बि बोड़ जो कोन कढियो अथसि अटे मां हिकिड़ो चाणो बि असां कोन खयो आ अटो बि बराबरि आ त बोड़ बि ओतिरो आयो मुंहिंजे महबूब जे लुआब जी बरकत हाणे मुला थो चवे नबी असां जहिड़ो सुभाणे चयोसि मोरी साहिब तूं असां बि हिकु जहिड़ा नबी बि तो जहिड़ो चवी थो त नबी असां जहिड़ो आहे न त पोइ असां वरी तो जहिड़ा हाणे हली आ तो वारे बोड़ में मां तो थुकिया खाए त ॾेखार खाईंदे वठी करे कुराड़े हुकईअ खे पोड़ो जेको हुजे घोड़ा बो कढी विझी ॾे त खाए बोला हा थू अबा खाईंदो छो थो खाए भला थोरी पिक चांहि में विझी ॾियोसि पीअंदो चयोसि न भागा तूं छो चई नबी असां जहिड़ो आहे जे नबी तो जहिड़ो आहे त असां वरी तो जहिड़ा आहियूं असीं तो जहिड़ा आहियूं त नबी करीम जे लुआब मुबारक बरकत करे हज़ारनि खे धव कराए छॾिया मुंहिंजे महबूब करीम सां हमसरी जी दावा करण वारा तूं कीअं थो मुंहिंजे महबूब करीम सां दावा करीं अल्लाह तबारक व तआला शल हया नसीब करे चओ आमीन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइजो गार त कोन थो ॾियां न ख़ुदा जे वास्ते सच चइजो ऐं सच थो चवां गारियूं थो ॾियां सुभाणे तव्हांखे चवंदासीं तव्हांजे मुफ़्ती असांखे गारियूं ॾिनियूं अबा कहिड़ी मां गार थो ॾियां पियो मुंहिंजे महबूब जे लुआब तां क़ुर्बान वञा ख़ैबर जी लड़ाई लॻी आहे अली साईं खे अखियुनि में सूर आहे नबी करीम जी ज़ात बाबरकात घुराइनि था अली हली आहे तोखे जंग ते थो मोकिलियां के भला अखियूं थी पियूं हेॾे आहे लुआब कढी सरकार हिते बि लॻाई आहे हिते बि लॻाई आहे मौला अली शेरे ख़ुदा थो फरमाए मिंट में अखि चङी भली थी वई पाकिस्तान में कुलरी जी अस्पताल अखियुनि जी मशहूर हूंदी हुई न उहो वक़्तु वियो हाणे ॿियनि मुल्कनि में ॿियूं मशहूर थी वियूं आहिनि हिते हाणे ॿियो कमु शुरू थी वियो आहे पोइ तव्हां पाड़े वारे खे ख़बर हूंदी ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त थी मुस्लमान भाउ पर इहे बि अखियुनि जो ऑपरेशन कंदा आहिनि पटियूं ॿधंदा आहिनि अठ ॾह ॾियारा रहाए रहाए उन खां बाद में ऐं नकू ॾींदा आहिनि कुर्बान नबी करीम तो जे ज़ात बाबरकात जो अल्लाह पाक जे प्यारे हबीब जी लुआब अलीअ जे अखि खे लॻी आहे हज़रत अलीअ जी अखि चङी भली थी वई आहे अॼु कुंडली में आयसि मज़ेदार ॻाल्हि ॾिठमि हिकिड़ी ॿुधायां नाराज़ त कोन थींदो न पक वाइदो कयो मुड़साणो पर ख़ासि करे चांडिया वाइदो कनि चांडिया ॻाल्हि चांडियनि जी बि कयां न बा चांडिया न मुंहिंजा भाइर छो त असां शर बरोच चांडिया बरोच 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 भाउ वारो अथई अॼु ॾिठुमि त हिकिड़ो बोर्ड लॻो पियो हो मथां लिखियो पियो आहे मदरसो हेठां लिखियो पियो आहे असरा अखियुनि जी अस्पताल मां चयो शुकुर छो कुनरी वारी परी अस्पताल मां हिसो वठी आयो अब हुया न रुगो धोखेबाज़ी रुगी ख़ल्क़ खे फुरण जो तरीक़ो माण्हुनि खे बेवकूफ़ बणण जो तरीक़ो ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हां असांजे हाल ते रहम करे चओ आमीन सिद्दीक़ अकबर गार में आहे महबूब करीम खे झोली में सुम्हारियो वेठो आहे ॿिर जे मथां खुड़ी आई पई आहे नाग चक थो पाए हज़रत अबू बकर सिद्दीक़ पेर खे चोरे कोन थो मता मुस्तफ़ा जागी पवे अखियुनि ते ज़हर असर कयो आहे जिस्म में ज़हर वठी वियो आहे अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी परे हुज़ूर जे चेहरे पाक ते पवनि था पिया सरकार जागी पियो आहे ओ प्यारा सिद्दीक़ छो थो रोई या रसूल अल्लाह का ज़हरीली शइ चक हणी रही आहे ग़ैब दान नबी तां क़ुर्बान वञा पाण फरमाइनि था सिद्दीक़ पेर पोइते हटाए इहो नाग आहे जेको ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने खां इन गार में मां मुहम्मद जे दीदार लाइ लिखो वेठो आहे ईसा अलैहिस्सलाम कई ही तकरीर त आख़िरी नबी थींदो ईंदो हुनखे कौम वारा तंग कंदा पोइ अल्लाह जे अमर सां उहो नबी मको छॾींदो पोइ गार सौर में लिखंदो उन अल्लाह जे नबी करीम सां सभु साथी गॾु हूंदो जंग में हिकिड़ो नाग हो इहो अल्लाह जे नबी ईसा जो आवाज़ कन ते पियो आहे अल्लाह जे दरगाह में नाग दुआ थो करे मौला एतिरो न मारजां जेसिताईं मकी मदनी मुहम्मद जो दीदार न कयां रब साईं फरमास गार में वञी वेह महबूब तोखे घर वेठे दीदार कराईंदो
हबीबन करीमन जी ज़ात गार में ईंदा दा, गार खे वासींदा दा। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जे अचण जी नांग खे ख़बर पई आ, पर सिद्दीक़ अकबर अॻे ई ॿिर बंदि करे छॾिया हा। समूरे जा समूरा ॿिर बंदि कयल हा। नांग जाथो थूलो हणे ॿिर बंदा, जाथो अचे थूलो हणे ॿिर बंदा। मालूम थियो जंहिंजो सिद्दीक़ दर बंदि कंदो सो मुहम्मद वटि कोन पहुचंदो। समझो था अलाए न? कोन समझो। जंहिंजो दरवाज़ो सिद्दीक़ अकबर बंदि कंदो उहो रसूलुल्लाह वटि पहुचंदो। नांग आख़िर पेर में आयो आहे, माण्हूअ जो पेर सम्झई, पेर खे चक हणा, मां ज़हरीलो नांग आहियां, पहाड़ी नांग आहियां, तंहिंजे करे पेर हटाए वेंदो, डंग थो हणे। पर सिद्दीक़ थो चए तूं भली डंग हण, तूं बि आशिक़ आहे, पर मां मुहम्मद जो अज़ली आशिक़ आहियां। किताब लिखियो आहे त पेर में चक पातई, पोइ ॿाहिरि आयो। इन जे करे त जेको अबू बकर सिद्दीक़ जंहिंजो दर बंदि कंदो उहो नबी वटि न पहुचंदो, पर जेको सिद्दीक़ जे पेरनि में पवंदो उहो नबी वटि ईंदो। सिद्दीक़ जे कदमनि में पियो तॾहिं आयो। सरकार खे ख़बर आहे, पाण फरमाए था अबू बकर पेर हटाए, इहो नाग मुंहिंजे दीदार जे इंतज़ार में आहे त मुंहिंजो दीदार करे। सरकार जे चवण सां सिद्दीक़ पेर हटायो, नाग ॿाहिरि आयो, हबीब जो दीदार कई। अबू बकर सिद्दीक़ जी सॼी टंग ज़हर में भरिजी वई आहे। पाण फरमाइनि था पेर खे ड्रिघो कर। सिद्दीक़ पेर ड्रिघो कयो आहे। हबीब जी ज़ात बाबरकात लुहाब कढी आहे, उहा लुहाब कढी उन जे खुड़ीअ खे लॻाई आहे। लिब लॻंदी वई, दर्द दफ़ो थींदो वियो, ज़हर ख़तम थी वियो। पाण फरमाइनि था सिद्दीक़ रुगो तुंहिंजो ज़हर ख़तम कोन थियो आहे, पर अॼु खां बाद में पूरे अरबस्तान में जंहिंखे बि नागु खाए, जंहिंखे बि भटूं खाए, जंहिंखे बि विछूं खाए, तुंहिंजी खुड़ी धोई पीआरींदा, हुनखे शफ़ा थी वेंदी। या रसूल अल्लाह। चार यार मुंहिंजा प्यारा दोस्त, हाणे इहे मां 2-3 मिसाल तव्हांखे ॾिना। ख़ुदा जे वास्ते सच ॿुधायो त इहे मिसाल मुंहिंजे हबीब जे ज़ात में हुया। हथ में बरकत, पेरनि में बरकत, अखियुनि में बरकत, कपिड़े में बरकत, सरकार जे जुती मुबारक में बरकत, हबीब जे वारनि में बरकत, महबूब पाक जे पघर पसीने में बरकत। जे मुस्तफ़ा जो पघर कंहिंखे लॻी वञे, हिकिड़ी कुंवारा परिणजे थी, हुनजी माउ आई आहे, या रसूल अल्लाह ख़ुशबू कान्हे, अतुर ॾे को हुजे त धीउ खे ॾियां। सरकार पंहिंजो पघर उघी हुनखे ॼन था पिया, उहा माई खणी पंहिंजे कुंवार खे लॻाए थी। अहिड़ी त ख़ुशबू आहे जो मदीने जे शहर में ख़ुशबू हुई कान का। रुगो ख़ुशबू न, उहा कुंवार कुरारी थी वई, 80 साल जी थी वई, जिस्म मां ख़ुशबू कान वई। अञा मज़े जी ॻाल्हि, उनखे जेका बि औलाद ॼमंदी हुई उन में ख़ुशबू। रुगो उनजी औलाद खे न, हुनजी धीउनि खे ॾोहटा ॼावा, हुनजे पुटनि खे पोटा ॼावा, जेको ॿार ॼमे तंहिं मां ख़ुशबू ई ख़ुशबू। मदीने वारा सुञाणे वठंदा हुआ, ॿार मां ख़ुशबू ईंदी, चवंदा हे फलाणी माईअ जी औलाद आहे जंहिंखे मोहम्मद करीम जो पसीनो लॻो हो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। ओ मुला निभागा जुअर जी मानी खाई, दाल जो भत खाई, रात जो सुम्हंदो आहे, तुम्हारे बगल में अहिड़ी बदबू थी वेंदी आहे जहिड़ो कुतो मो पियो आहे। घर वारी बि चवंदी थी बूथ परे कर, बगल परे कर, धप थी अचे। ऐं मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे ज़ात बाबरकात में ख़ुशबू ई ख़ुशबू। चओ सुभान अल्लाह। सच ॿुधा पोइ बि नबी असां जहिड़ो आहे? कहिड़ी ॻाल्हि में असां जहिड़ो नबी करीम आहे? कंहिं बि ॻाल्हि में ख़ुदा जो नबी असां जहिड़ो कोन्हे। हिननि जो हिकिड़ो किताब आहे, मां वटि आहे, तव्हांखे ॾेखारियां। किताब जो नालो ॿुधायां? चओ त ॿुधायां। मौलवी इलियास, हिननि देवबंदुनि वहाबिन जो, ख़ासि करे तबलीगी जमात वारनि जो क़ौमी सरदार आहे। हे तबलीगी जमात वारा ॾिठा अथव? वो जेको बिस्तरा खणी हलंदा आहिनि, अपड़ा खाते हैं अपड़ा। हाँ, हथ में लोटो, ॿिए हथ में सोटो, मथे ते बिस्तरो, मुछुनि खे उस्तरो, खाई 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 बिड़ाइड़ा पादा थी पिया आहिनि। 24 कलाक हलनि बि था, पर परे खां ॾिसो मुंहिंजा ख़ैर सां जहिड़ो आराइन जो पाडो पियो अचे, परे खां पाटो लॻो पिया। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, मा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा। सारी कायनात जेका आहे उनजो रिज़्क़ रोज़ी मां अल्लाह ते आहे। कहते आ बा ॾाढे घर कहते आ अल्लाह जे ज़ात बाबरकात ते आहे। ख़ुदा चवे रिज़्क़ मुंहिंजो, हे वरी चवनि मां अपना खाते हैं। रहे सॼे ॻोठ अचनि, कंहिंजे बि ॻोठ वञनि, बाबा महिमान मानी खारायो, नहीं भाई नहीं, हम अपना खाते हैं। हिननि जे मज़हब में छा आहे
त हे पीर परस्त उर्स करण वारा, मिलाद करण वारा, या रसूल अल्लाह चवण वारा, नबीअ खे हाज़िर नाज़िर मञण वारा, हुज़ूर जे इल्म ग़ैब खे मञण वारा, औलिया अल्लाह जे करामतुनि वारा, सुन्नी जेके सभु आहिनि मुशरिक काफ़र, तव्हांजे करे हिननि जे घर जो खाधो पीतो हराम आहे, तॾहिं न खाईंदा आहिनि। ऐं तूं वरी चवे यार वीचारा ॾाढा ग़रीब आहिनि, कंहिंजो कोन खाईंदा आहिनि, न का कंहिंजी गिला कंदा आहिनि, रुॻो निमाज़ ॾसींदा आहिनि। तो हिननि जा किताब कोन पढ़िया आहिनि। हिननि जे किताब जो मां तोखे हवालो थो ॾियां। हिननि जे किताब में लिखियो पियो आहे त मौलवी इलियास जेको तबलीगी जमात जो बानी आहे, उनजे लाइ लिखियो त मौलवी इलियास ॾिसबो हो त मौलवी इलियास खे ॾिसण सां रसूलुल्लाह जे असहाब जी सिक लहंदी। अॻिते ॿुधो, मौलवी इलियास पाण थो लिखे, किताब जो नालो आहे मकातीब मौलाना इलियास। मौलवी इलियास जा ख़त उन में लिखियो पियो आहे, मां तव्हांखे ॾेखारियां। चवे थो मौलवी इलियास त अलाह मूंखां अहिड़ो कमु वरितो आहे जो नबी बि कमु न करे सघिया। सम्झो था न? माखो अलाह अहिड़ो कमु वरितो जो अलाह जा नबी बि अहिड़ो कमु न करे सघिया, जो मां झर झंग तबलीगी माण्हू फेराए छॾिया आहिनि। वॾेरो आहे त बि तबलीगी आहे, आफिसर आहे त बि तबलीगी आहे, रुश्वत वठे त बि तबलीगी आहे, व्याज खाए त बि तबलीगी आहे, हराम खाए त बि तबलीगी आहे। सॼो ॾींहुं पुट VCR ॾिसनि, अबो वरी ॾाढी छॾियो VCR वारो, पुटनि वारो वरी तबलीग कंदो अचे। मूंखे ॿुधा त अहिड़ो दीन खे रब लॻंदो या दीन जो खानो ख़राब कंदा। अरे पंहिंजो घर त संभार, तुंहिंजे घर जो कमु नथो पियो आहे, तुंहिंजो ज़ोर तबलीग ते लॻो पियो आहे। अलाह जो कानून आहे, अॻ में पंहिंजे घर खे सुधारो, पियोॾनि खे चओ मुंहिंजो पुटु निमाज़ कोन पढ़े, तव्हांखे निमाज़ लाइ चवां ॻाल्हि ठहे थी बा कराईंदा हलो। कि जेके बि तबलीगी तो मां ज़ाती तरह सुञाणा थो, चओ त नाला बि खणी ॿुधायांव मीरपुर ख़ासि ज़िले जे माण्हुनि जा, वॾा चोटी जा व्याज खोर, रुश्वत खोर, हराम खोर, VCR ॾिसण वारा, हराम जी कमाई करण वारा, पर सॼो ॾींहुं तबलीग कंदा वठंदा। इहा तबलीग कहिड़े कम जी आहे? हिननि जो मौलवी इलियास साहब वरी थो चवे त अलाह मूंखे अहिड़ो कमु वरितो आहे जेको नबियनि खां बि न वरितई। ख़ुदा तो वारे कम खां बचाईंदो, ख़ुदा जे नबियनि जहान जूं कचियल कल्बूं साफ़ करे छॾिया, कचियल दिलियूं ख़ुदा जे नबियनि माण्हुनि जूं उजारे छॾियूं। ख़ुदा जे नबियनि खां ख़ुदा वॾो कमु वरितो आहे, तो जहिड़े पलीत खां ख़ुदा कहिड़ो कमु वठंदो? सलात पढ़ त तेरो खे ॿुधाईंदो अला। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وبارك وسلم। अब थका त आहियो न? हिकिड़ो सुवाल आहे, सुवाल आहे, चवां ड्रिजी वियो अलाए ॾोकड़ो थो घुरे अलाए छा? न बाबा न ॾोकड़ो कोन घुरो। ॿुधो सुवाल, साईं वेचारा क़ुरान पढ़नि, वेचारा ॾाढ़ियूं रखनि, वेचारा मदरसो हलाइनि, वेचारा मस्जिदियूं ठाहिनि, वेचारा दीनदार, इहे कीअं मुनाफ़िक़ हूंदा? इहो सुवाल थींदो आहे, हा या न? नेक ॾिसण में ॾाढा वीचारा भला, कपिड़ा बि सादा, वॾे खां वॾो माण्हू त अछड़ी टोपड़ी पई हूंदी, ॾाढ़ी बि सुनत ते, माशाअल्लाह, कांच बि सुनत ते, ठहिया ठुकिया। हिकिड़ो हो काज़ी, कांच जो ठहराई त 4 आङुर वॾी थी पियो। शरीयत जो कानून आहे त भेॾी जंहिंजी कपिड़े सां ढकियल उहो जहन्नम में वेंदो। तंहिं करे तव्हांजी कांच हुजे चाहे गोॾ भेॾीअ खां मथे हुजे, नमाज़ में त मकरू आहे, पंहिंजे कपिड़नि खे सिधो कंदा कयो। अवाम जो त कमु नथो पियो आहे, पर मौलवियुनि जो बि हाल कोन्हे। मौली साहब बि कोन ख़्यालु कंदा त पंहिंजी भेॾी भला घटि में घटि उहा त खोले छॾियूं, बीठा हूंदा नमाज़ पिया पढ़ाईंदा त ख़ैर जो सॼी कांच पेरनि जे मथां पई। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। कुझु त मौलनि खे बि चवां न, हवा रुॻो हवा खे वेठो चवां। काज़ी साहब जी जो कांच वॾी थी पई, शरीयत जो साहिब फ़ैसिला करे, जज साहब हुन दिलि में चयो इहा कांच जाइज़ कान्हे, कटिया। अॻे हूंदा 8 जूं सिलायूं। घर आयो ज़ाल खे चई मुंहिंजी कांच 4 आङुर वॾी थी पई आहे, कटे पांचो ओटी वराए टंग त सुबुह कोरट में पाए वञा। माई रुकावी, छटरी हल छणी, चई मुंहुं धोता आहिनि, कपिड़ा मूंखां कमु न पुॼई। काज़ी साहब वीचारो छा करे, वरी नुंहुं खे चई, नुंहुं खे, अम्मा बची अलाह तुंहिंजी हयाती वॾी कराई, तो वारी ससु त जवाबु ॾिनो आहे, पर मुंहिंजी कांच वॾी आहे, 4 आङुर कैंची सां कटे, उन खां पोइ ओटी वराए टंग त सुबुह कोरट में पाए वियूं। हाणे जहिड़ा कावत तहिड़ा बचा, घर जी ॿोली हिका होवे। माईअ जो जवाबु ॿुधो ससु खां त नुंहुं बि चयो चाचा मूंखां न पुॼई। की हाणे कंहिंखे चवां? धीउ हुअसि हिकिड़ी जवान,
अम्मा अलाह पन परदो रखई मुंहिंजी कांच तूं कटे 4 आंगुर ओटी वराए रख जई त सुबुह पाए वञा। धीउ बि साॻी वर्दी ॾिनी। काज़ी साहब मजबूर थी पियो कांच त टंगे रखी छॾी। सभु को सुतो हयो मयो टरियो। सोमहणी सोमहणी हुजे ज़ाल चयो मुड़सा हक़ आ। अलाह पाक पुछंदो छो न चवणो कयांसि मां अजायो हुनखे वर्दी ॾिनी आहे। बत्ती ॿारे हयो मयो टरो कांच जा 4 आंगुर कटे ओटी वराए रखी छॾी। आधी राति थी वरी नुंहुं खे ख़्यालु थियो त चाचे मस मस सुवाल कयो हो हाणे छा कयां। उन बि बत्ती ॿारी 4 आंगुर कटे ओटी वराए उन बि टंगे छॾियो। जंहिंमहिल थियो पोयो असुर त धीउ खे ख़्यालु थियो त अबे मस कमु चयो हो। उन बि सही ख़ैर जो 4 आंगुर कटे ओटी वराए टंगे छॾियो। सुबुह जो काली साहब कांच पाए त गोॾे खां मथे बीठी आहे। सम्झो था न न हल वहाब खे बि ॿुध त कादी वारी कांच पातल एतबार न कयो न। ॾिसो कांच मथे खई पई आहे पेट अहिड़ो तुम्बो लॻो पियो आहे। कद बिना जो अहिड़ो जहिड़ो बरबकर थो परे खां अचे पियो। हली कोन सघंदा वॾा शैतान पिया। थका त न आहियो न। ॻाल्हि पे कंहिं महिल विसरी ॻाल्हि यादि आहे। ॾिस नेक छा चवंदा आहियो निमाज़ी मदरसा ॾाढ़ियूं सुन्नतूं आशिक मुफ़स्सिर वॾा तफ़सीर लिखिया अथनि वॾा आलिम आहिनि वॾा मुहद्दिस आहिनि वॾा वॾा मदरसा अथनि। तव्हांजा नंढड़ा मदरसा हिननि जा वॾा मदरसा। इहे कीअं खड़ियल हूंदा। हाणे क़ुर ॿुधो क़ुर अवां ॿुधंदो क़ुर हथ मथे खणी चयो मूंखे ॿुधायो त सही। सलात पढ़ो क़ुर ॿुधो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम। सभ खां पहिरीं पहिरीं ॻाल्हि अल्लाह पाक जो क़ुर फरमाए थो अवां छा चओ त मस्जिदूं ठाहींदा आहिनि। छा ठाहींदा आहिनि अदा ॾाढे त छा ठाहींदा आहिनि। ॿियो छा मदरसा। ॿुध क़ुर अल्लाह ताला फरमाए थो अल्लज़ीन इन्नल्लज़ीन अल्लाह पाक जो क़ुर आहे अल्लज़ीन इत्तख़िज़ू मस्जिदन दिरारन व तफरीकम बैनल मुमिनीन व इरसादल लिमन हारबल्लाह व रसूलहू। हे आलमन जी जमात ॾिसी आहे हाफ़िज़ वेठा आहिनि। अवां पुछो जेकॾहिं मां ग़लति पढ़ा त जेका चोर जी सज़ा साम्हूं जी सज़ा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात क़ुर पाक में हिकिड़ी ॻाल्हि कई आहे। मदीने शरीफ़ जे मुनाफ़िक़नि कहबा ॾाढे ॻाल्हि कहे मुनाफ़िक़नि सलाह कई। तवजो कजो हीअ ॻाल्हि यादि करण जहिड़ी अथव। मुनाफ़िक़नि सलाह कई त असां नबी करीम जी साज़िश था कयूं नबीअ जे ख़िलाफ़ साज़िश था कयूं नबीअ जे ख़िलाफ़ महाज़ था ठाहियूं नबीअ खे ख़तमु करण जी कोशिशि था कयूं पर जिथे बि वेहंदासीं त ज़ाहिर थी पवंदासीं। आहे आहे 10 जो मुनाफ़िक़ गॾिजनि त ज़ाहिर थियनि न। हाणे अहिड़ी अटकल कयूं जो नाग बि मरे लठ बि बचे कम बि थिए ख़बर बि कंहिंखे न पए। छा कयूं कि मस्जिद ठाहियूं थी सघूं हिकिड़े महले में निमाज़ पढ़ंदासीं पोइ नबी सही दुआ घुरी ॾेई वेंदो नबी पाक ईंदो असांजे चवण ते पोइ मस्जिद ठही पवंदी पोइ बहानो हूंदो मस्जिद जो ऐं वेही सलाह कंदासीं नबीअ जे ख़िलाफ़ त कीअं हिनखे धोखो ॾियूं। छा ठाहियूं चऊं मस्जिद ॾाढे जो छा ठाहियूं ज़ोर सां चओ। अलाह बि मस्जिद सॼो आहे। अलाह बि छा सॼो आहे मस्जिद। अल्लज़ी नत्तख़िज़ू मस्जिदन मस्जिद ठाहे तयारु कयूं नबी करीम जी ज़ात बाबरकात खे वठण विया। हल हली इफ्तिताह करे ॾे नबी करीम जी ज़ात बाबरकात आया। रहमतल लिल आलमीन जी आदत हूंदी जो कंहिंखे ख़ाली कोन छॾींदो हो। चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। सुभाणे इहो मुनाफ़िक़ वरी बि चवंदी त नबीअ खे ख़बर कान ही पोइ छो पे वियो। अरे मुंहिंजे नबीअ जो त शान हो वाह क्या जूदो करम है शहबत हा तेरा। आला हजरत चो रहमतुल्लाह अलैह फरमाए तो वाह क्या जूदो करम है शहबत हा तेरा नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा। या रसूल अल्लाह तो जो त शफ़क़त वारो हथ आहे जेको बि सवाली तो वटि ईंदो आहे उनखे न त चवंदो ई कोन्हे को सवाली आयो तंहिंजा बेड़ा पार रहमतल लिल आलमीन।
सम्झो था अलाए न असां बि चवंदा हा मा समिअना मिन रसूलिल्लाह क़त्तुल्ला ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे असां कॾहिं बि सवालीअ खे ख़ाली छॾींदे नबी करीम खे ॾिठो ई कोन न त नबी करीम कॾहिं कई कान जेको ईंदो हो त जा मोहम्मद बेड़ा पार कंदो आला हज़रत इहा थो ॻाल्हि करे छा थो चवे वरी ॿुध वाह क्या जूदो करम है शहबत हा तेरा नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा उहे मुनाफ़िक़ आया नबी करीम खे चयोसीं हल हली दुआ घुर सरकार चयो हलो सरकार छा चयो हलो दुआ घुरूं था महबूबो थियो सरकार पेज़ार पाता दरवाज़े खां रसूलुल्लाह निकितो आहे महबूब जी ज़ात जी हिकिड़ी विख अंदर आहे हिकिड़ी विख ॿाहिरि आहे अल्लाह ताला जिब्रील मोकिलियो आहे इन्नल लज़ीना तख़िज़ू मस्जिदन दिरारन व तफ़रीक़न बैनल मुमिनीन व इरसादन लिमन हारबल्लाह व रसूलहू ओ मुंहिंजा महबूब मस्जिद ठाही आहे पर इहा मस्जिद फैज़ वारी कान्हे इहा मस्जिद दरार आहे दरार माना नुक़सानकार मस्जिद आहे हिते नबीअ जी गिला कंदा नबीअ जे ख़िलाफ़ साज़िश कंदा मुस्लमाननि जे ख़िलाफ़ साज़िश कंदा मुसलमाननि जे ख़िलाफ़ मीटिंगूं कंदा इहो मोर्चो ठाहियो अथनि अलाह रसूल ऐं मोमिननि सां जंग करण जो मां रब थो चवां ला तकुल फीह अबदा ओ मुहम्मद मिठा इन में हरगिज़ पेर न पाइजा छा कजां हरगिज़ पेर न पाइजा अलाह मनो कई नबी बीही रहियो नबी से फरमाया कि मुनाफ़िक़नि मस्जिद ठाही आहे अली कि लबैक या रसूल अल्लाह ऐं फलाणा लबैक या रसूल अल्लाह वञो इहा मस्जिद साड़े अचो छा कयो ॾाढे ॾाढे घर छा कयो इहा मस्जिद साड़बी आहे ॻाल्हायो अब असां अलाह जे घर में चंदो था ॾियूं चवंदा हो न अरे बाबा वहाबी जी मस्जिद आहे शीयनि जी आहे अब असांजो असां अलाह जे घर में था ॾियूं पोइ दरार मस्जिद वॾा जो घर ई जा